Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा अचे ही वठ सामान अदी मुसरत ॾे कोन वियो आहीं छा? वठी अचें सां? इबरार खे चयो अथमि त हू सभिनी न्याणियुनि साणियुनि खे वठी ईंदो। हा, पर अदी मुसरत त पहिरियों अचे हा न। इजो था सभु मिट माइट पहुचनि, पोइ आराम सां इबरार खे मेहंदी हणी वठिजां त जीअं जल्द हली कुंवार खे वठी अचूं, पोइ सॼी राति वेही पंहिंजे घर में नाच गानो कजां। पर आबिद, अधो गुलाब त कोन कावड़बो न? गुलाब छो कावड़ कंदो? अलाए मतां अधो गुलाब दिलि में करे त ॾींहं कई ॼञ मोटाए हलिया विया। उनखे बि पाण सां गॾु वरिती वेंदासीं। मूं गुलाब खे चई छॾियो आहे, तोखे बि चई थो छॾियां त कंहिंखे विसारजां न। इबरार जा पीउ सोन अञा माजिद कोन मोकिलियो अथई। उहो बि इबरार खे चयो हुयुमि त फोन ते माजिद खे यादगिरो ॾियाराईंदो या पाण वञी खणी ईंदो। हरू भरू तूं सोन जे लाइ परेशान न थी। परेशान कीअं न थिया? अॼु पुट जी शादी आहे, सोन न पहुतो त परेशानी त थींदी न। कलसोम मूंखे माजिद पाण फोन करे ॿुधायो हुयो त सोन तयारु आहे, पोइ बाक़ी परेशानी छा जी? पर जे अञा का शइ खुटल आहे त ॿुधाए त मां वञी वठी अचां। न बसि मेहंदी ऐं गुलाब जा गुल इबरार खे चया आहिनि न, उहो वठी ईंदो। गुल गुल काॾे कंदी आहे कलसोम? मेहंदीअ खे वधीक सुहिणे करण जे लाइ गुलाब जे गुलनि जी ज़रूरत पवंदी आहे। मेहंदीअ जी सूंहं त हूअं बि सुठी हूंदी आहे कुलसुम, उन जी ख़ुशबू ते केतिरा ई भंवरा भुलिजी पवंदा आहिनि। गुलाब जी पतरियुनि सां मेहंदीअ जी सूंहं अञा बि सरस थी वेंदी आहे। आबिद, मुंहिंजो पुटु बि त लखनि में हिकु आहे न, उन जे हथनि ते बि त मेहंदी सुहिणे नमूने हणंदसि न मां। इबरार पुट जी मेहंदीअ जे लाइ गुलाब जा गुल मण वठी ईंदुसि, असुल गुलनि में तोड़ींदुसि पुट खे। ज़ैनब, ओ ज़ैनब। आई देखो तैयारी हले पई। हा गुलाब, पर रात असां वटि रहनि न, ॾींहं ॾिठे वापसि छो वञनि? हुननि जी मर्ज़ी आहे ज़ैनब, असां बि खणी हुननि सां गॾु हलिया हलंदासीं, उते हली ख़ुशियूं कंदासीं। पर गुलाब, पाड़े वारा छा चवंदा त धीअ खे ॾींहं ॾिठे परणाए ॾिनऊं? केरु खणी छा बि चवे, ॾींहं जो थिए शादी या राति जो थिए, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? हा, असांजी न्याणी खे त वठी वेंदा न। बहरहाल उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। मां अंदरि थी वञा, पाड़े जी कुझु मायूं वेठियूं आहिनि। हा भली, पर ॿुध, सभिनी ॼाणियुनि खे वठी हलजांइ, वरी मतां मूंखे मयार ॾीं। हा हा, मां त सभिनी खे चवंदसि, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, जेके हलियूं। उहो ठीकु आहे, मां भला थो आदे आबिद वारा ईंदा हूंदा। ठीकु आहे, मां बि अंदरि थी हलां, किरन खे मेहंदी थी हणा वञी। हा, हाणे मां वञा थो। सर कैश पेमेंट कंदा। अच्छा, गाॾी कहिड़ी खपेसि? सर करोला नए मॉडल में। ठीकु आहे, 14 लख कैश ॾियनि या चेक ॾियनि त पोइ तूं बैंक मां टोकन कराए छॾ। जी सर, पर सर कागज़ कॾहिं मिलंदनि? फ़िलहालु त अप्लाइड जो लेटर ॾेई छॾनि, कागज़ उन्हनि खे चयो त 2-3 ॾींहंनि में मिली वेंदा। ऐं ॿुध, NIC कार्ड वठी छॾिजांइ। ठीकु आहे सर, मां ॻाल्हायां थो। किथां किरन जो नओं राब्तो ॻोल्हियां, उनजे त घर जी बि ख़बर न आहे, न ई वरी एतिरनि ॾींहंनि में किरन पाण राब्तो कयो आहे। हाणे त ॼण उनजी बेवफ़ाईअ ते पुख़्तो यकीन थो थींदो वञे। मन अॼु किरन खे कंहिं विसरियल माण्हूअ जी यादि अचे ऐं दिलि मूंसां मिलण ते मजबूर करेसि। सिर्फ़ु हिकु दफ़ो किरन जो दीदार थिए न, सभु महर ॾींदोमांसि।
सर अॼु तव्हांजे चेहरे ते मायूसी छो आहे? जावेद अॼु मुंहिंजी उमेदुनि जो आख़िरी सिज आहे। सुभाणे जे उभरंदड़ सिज जी तपिश में मुंहिंजी ख़ुशियुनि जा गोंच सड़ी विया। मूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी सर। जंहिंखे मां पंहिंजे जीअ खां बि वधीक मिठो भाईंदो हो, अॼु उन जी शादी आहे। जेका शइ नसीबनि में न आहे उन लाइ वीचार छो था कयो? नसीब मूंसां एॾी दगा छो कई जावेद? बदनसीबी जूं बारिशूं मुंहिंजी उमेदुनि खे लोड़े वियो। यार मुंहिंजी सची मोहबतनि जो मुंड छो न थियो? तव्हां पंहिंजी मोहबत जो पाण ई खोटे सिके जहिड़ो मान कयो आहे। माजिद साहब, सची मोहबत खे पंहिंजे सीने में सांढे रखो। टको मुल न थियो जावेद। दिल दर्द जी बाज़ार में ज़े मुली विकामी वई। महबूब जी हिकु मुर्क मिले दिल दर्द जे सैलाब में हीअं कोन ॿुधे। उमेदुनि जा गुल मुरकी पिया। जेकॾहिं किरण मुंहिंजे क़ुर्ब खे क़बूल करे। कसूर किरण जो न पर तव्हांजो आहे माजिद साहब। तव्हां बि इज़हार मोहबत करण में कंजूसी पाण ई कई। हाणे ॾोह किरण ते छो था ॾियो? ॾोहारी त तव्हां आहियो पंहिंजी दिलि जा। रिश्तनि जूं सरहदूं पार करण अणांगियूं पियूं लॻनि। नाज़ुक रिश्तनि जो मान रखंदे पंहिंजी ज़बान ते मोहर हणी छॾिया। मोहबत में कचा आहियो पाण सरे ऐं कसूरवार ॿिए खे था चओ। कसूर मुंहिंजो नाहे जावेद, ऐं नई किरण खे मयारी थो पायां। अफ़सोस पंहिंजे मुक़दर ते थो कयां, जंहिं ज़िंदगीअ जी रेस में मूंखे हाराए छॾे। मथां खां नामंज़ूरी हुई माजिद साहब, कंहिंजो बि कसूर न आहे। हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि करे पाण खे बेचैन न करियो। दर्द जे वहकिरे में रहियल अरमान बिल उड़ी वेंदो ऐं तव्हां हारायल जुआरी जीअं अणपूरी ख़्वाहिश जे चौहाठे ते नज़र ईंदव कंहिं फ़क़ीर जीअं। वाह मुंहिंजा मालिक वाह, काथे ख़ुशियुनि जा फसल था फुटनि त काथे दिलि जी धरती प्यासी आहे। काथे शादियुनि जूं शरनायूं थियूं वॼनि त कंहिंजे मन में महबूब जी पेशानीअ जे फसण जी आस आहे। एतिरनि ॾींहंनि खां दिलबर जे दीदार लाइ हिन जाइ ते अची थो बीहां, पर उन जे रूह में रहम नथो पए त का असांजी सार लहे ऐं नई मां पंहिंजे दिलि खे पले थो सघां। दिलि जे हथां मजबूर साबिर करे त छा करे। हा मां इब्रार जी शादी थी वई? हा पुट, ख़ैर सां शादी थी वई। पर माजिद तूं छो कोन आहे? अदो आबिद या तो गुलाब हर हर तुंहिंजो पुछनि पिया। बसि मां ज़रूरी कमु थी पियो तॾहिं कोन आयुसि। पुट, मारोट जी शादी खां वधीक तोखे ॿियो कहिड़ो कमु ज़रूरी हुयो? अमां शादी में तूं वई हुई, अमीना वई हुई, राशिद हुयो, ऐं जेकॾहिं मां न आयुसि त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी। पर पुट, तूं वॾो आहीं, तुंहिंजो अचणु ज़रूरी हुयो, पर तूं कोन आई। पर पुट, केॾी महिल वञी इब्रार खे वञी शादी जूं मुबारक ॾेई अचिजे, न त मामो आबिद ॾुख कंदो। हा मां बि वेंदुसि, पर राशिद किथे आहे? अमीना राशिद खे त ॾिसी वठि। अदो राशिद त दुकान ते वियो आहे। छो पुट, राशिद में कमु हुई छा? न मां, आउं बि हुनखे दुकान ते ई मोकिलियां। भला अमां इहो मूंखे ॿुधाए त घोट सुहिणो हुयो या कुंवार? पुट, ॿई मोर आहिनि। पोइ बि मासी, कुंवार घणी सुहिणी आहे। अमीना, घटि त इब्रार बि कोन आहे, बसि ॿई जोड़ आहिनि। अमीना सही थी चए अमां, किरण इब्रार खां वधीक सुहिणी आहे। उन जूं अखियूं ई त कमाल आहे। माजिद, इब्रार भला छा में घटि आहे? घटि त इब्रार कोन्हे अमां, पर किरण जी ॻाल्हि बि आहे। हा मासी, किरण त हुअं बि सुहिणी हुई, पर वनवाह में विहण खां पोइ वधीक सुहिणी पई लॻे। उन जे मुंहं में चिटाए ॾिस त अखियुनि मां पाणी पई कढे। हा, किरण आहे त राणी, पर इब्रार जो बि जोड़ अथसि। किरण जी सूंहं खे बि इब्रार कोन लॼाईंदो। मासी, किरण जे अॻियां इब्रार नौकर बि न सूंहे। जेकॾहिं पंहिंजाइप जी ॻाल्हि न हुजे त आहे मारोट बि मोर, पर किरण जी सूंहं जो बि मट कोन आहे। ॻाल्हि कबी हक़ जी। छोकिरियूं हूअं ई बि सुहिणियूं थींदियूं आहिनि अमीना। इब्रार बि शहज़ादो आहे,
ऐं ॿियो त किरण जो सोट आहे। भला उन खां वधीक ॿियो कहिड़ो मट आहे हुनजो? अम्मा हिकु ॻाल्हि पुछां पर जवाबु सही ॾिजांइ। हा हा, कहिड़ी ॻाल्हि आहे पुटु? अम्मा मारोट वधीक आहे या सोट? माजिद, मारोटनि जो संग बि ॾाढो मिठो आहे, पर सोटनि जो रिश्तो किथां लभे पुटु? पर तूं छो थो पुछी माजिद? बसि अम्मा तूं पुछो इन्हनि रिश्तनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छो भला अॼु गाॾी काए रोज़ीअ ते न वेंदे छा भला? दिल्ली कान थी चवे काॾे वञण ते। किरण जे वञण खां पोइ ॼण घर जी रौनक ई ख़तम थी वई आहे। हिन ॻाल्हि खे न पचार गुलाब, अंदर जो हिकु हिसो त ख़ाली थी पियो आहे, पर छा कजे, शरीयत जो बि त मान रखिणो आहे न त पंहिंजो यहाँ कढी ॿिए जे हथ ते रखणु ईअं सवलो थो रही आहे। हा आहे त उहो बि पंहिंजो घर, पर ज़ैनब किरण अखियुनि अॻियां नाहे न, त हाँ खे सोड़ो थो सम्झां। मां बि दिलि खे हथ त ॾेई मरकज़ी थी वठां त इब्रार वटि किरण ख़ुशियूं माणींदी। गुलाब, पंहिंजाइप जो अहसासु अंदर जी उदासी खे ख़तम थो करे, न त किरण जी गैर मौजूदगीअ में मुंहिंजो अंदर जी जोरे थो विझे। ज़ैनब, पुट त असांखे अलाह ॾिनो कोन, इहा हुनजी मर्ज़ी, पर मां इहा ॻाल्हि यकीन सां चवां थो त धीअरूं पुटनि खां वधीक प्यारियूं हूंदियूं आहिनि। हा गुलाब, सही थो चई, वाकई धीअर ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। अचे अम्मा, बाबा चांहि पियो त तव्हांजे अखियुनि जो उजागो ख़तमु थिए। छा ॻाल्हि आहे बाबा, तव्हां मायूस पिया लॻो? बसि पुट, तुंहिंजी भेण जी गैर मौजूदगी असांखे मायूस करे छॾियो आहे। बाबा, किरण पंहिंजे घर पंहिंजे वर सां ख़ुशि हूंदी, ऐं हिते तव्हां पंहिंजे चहिरनि ते मायूसीअ जा चापड़ चाढ़े छॾिया आहिनि। एरन, छा तोखे किरण यादि कोन थी अचे छो तूं असां खां थी पुछी? अम्मा, हिन में यादि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? किरण खे त हिकु ॾींहुं पंहिंजे घर वञिणो हो, पोइ हुनखे यादि करे छाजे लाइ पंहिंजे पाण खे परेशान कयूं? बसि कॾहिं कॾहिं हू मूंखे धड़का ॾींदी हुई, हाणे केरु ॾींदो मूंखे धड़का? अम्मा, थोरी थोरी ॻाल्हि ते मूंसां जहिड़ो कंदी हुई, मां जॾहिं रोअंदी हुयसि त मूंखे परचाईंदी हुई, हाणे केरु परचाईंदो मूंखे? अम्मा, बाबा, हाणे मूंसां रांदि केरु खेॾंदो? न पुट, इरम, मां तुंहिंजो बाबा तोसां रांदि रहंदुसि, मां खेॾंदुसि तोसां, तूं दिलि न लाइ, असां ॿई गॾु खेॾंदासीं बाबा, मां पंहिंजे पुट सां खेॾंदुसि। किरण, चवंदा आहिनि त आरसी इंसान जे सूंहं खे नज़र हणण में बिल्कुलु बि देरि न आहे कंदी, इन जे करे तूं बि हिन आरसी जी आॾो घटि टाइम बीहंदी कर, मथां हीअ आरसी तो ते मोहिजी पए, ऐं मां बर्दाश्त न करे सघां। इब्रार साहब, एॾी कमज़ोर दिलि पंहिंजे सीने में छो सांडी अथव? किरण, तुंहिंजे हिन हुस्न जे आॾो पहाड़ पत्थर सभु पाणी थियो वञे, आउं त खसीस इंसान आहियां। अहिड़ा वीचार दिलि में न वण इब्रार, न त हिन कमज़ोर दिलि मां अड़जी वेंदे। मूं त पंहिंजी दिलि तुंहिंजे हवाले करे छॾी आहे किरण, हाणे ॾिसूं त तूं हिन मुंहिंजी कमज़ोर दिलि खे कीअं थी मज़बूत बणाए। एतिरो बि पको न थी जाए सोट, न मथां उस किरी पवे ऐं दिलि जी छांव में कंहिं ॿिए खे विहारी सीने मां ॿाहिरि कढी जानवरनि जे हवाले करे छॾींदुसि पंहिंजी दिलि, जंहिं ॾींहुं हुन में का खोट सम्झियमि। किरण, हूअं बि मां पंहिंजी दिलि तुंहिंजे हुस्न जे आॾो हाराए वेठो आहियां, ऐं मोहबत में तूं हाकिम ऐं मां ग़ुलाम आहियां, ऐं हिकु ग़ुलाम जी कहिड़ी मजाल जो पंहिंजे हाकिम जे हुकुम जी नेराफ़ी करे। असां वटि त औरतुनि खे ग़ुलाम ऐं मर्द पाण खे हाकिम सम्झंदो आहे। इब्रार,
तूं त ईअं न कंदे न। मां कोशिश कंदुसि त तुंहिंजे हुकुम जे आॾो सर झुकाए आमीन सुमामीन कंदो रहां। पर वक़्त सां गॾु मौसम बि मटिजी आहे इब्रार। किरण, मुंहिंजो प्यार तुंहिंजे लाइ सदाईं बहार जे मौसम जी आमद जी हूंदो, न कि जून जे झोले जी। काले तयार थियो आहीं पुट? बाबा क्लिनिक पे वञा। पुट जल्दी मोटण जी कजांइ, न त तुंहिंजी कुंवार तुंहिंजो इंतज़ारु कंदी। हा मां जल्दी मोटण जी कंदुसि। बाबा ठीकु आहे, मां हलां पियो। चङो पुट। धीअ, तूं हिन घर जी पहिरियां धीउ आहीं ऐं पोइ नुंहुं आहीं। मता पाण खे ओपरो सम्झो अथई। धीअ मूंसां हिजाब न कजांइ, मूंखे पंहिंजी माउ सम्झजांइ। धीअ मता पाण खे तूं अकेलो सम्झी। पहिरियों तूं मुंहिंजी धीअ ऐं नुंहुं पोइ आहीं। हीउ घर त हाणे तुंहिंजो आहे। ओ हलो, अंधो आई छा? ॾिसे कोन थो त साम्हूं थी गाॾी अचे। सॉरी, मूं तव्हांखे कोन ॾिठो। मां तव्हांजी गाॾीअ जो नुक़सानु भराइण लाइ तयारु आहियां। ये पंहिंजा पैसा पाण वटि संभाले रख मिस्टर, ऐं आईंदा पंहिंजी अखियुनि तां दौलत जी पटी लाहे पोइ गाॾी हलाईंदो कर। किथे ईअं न थिए जो तुंहिंजी इहा दौलत तुंहिंजे कयल गुनाहनि जो असालो ई न लाहे सघे। सॉरी, मां तव्हां खां वरी माफ़ी थो घुरां। मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी न आहे। मुंहिंजो बि त नुक़सानु थियो आहे। मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो कयां। लॻे थो त दौलत जे नशे में धुत आहीं, या वरी शराब पी पोइ थो गाॾी हलाएं। अड़े यार, अण पीते जा सुरूर आहिनि, बाक़ी त नशे जी बोतल खे ॾिठे ॾींहं थी वियो। बेवकूफ़। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।